जी नाज़रीन, अवां सां करमपुर मां ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर बेगारी पुल वटां बेगारी कैनाल में वेझंदे लापता थियल मासूम नींगर विक्रम कुमार बालाणी खे लापता थिए 20 कलाक गुज़री विया। सखर जे टोबन पारां बेगारी कैनाल में ॻोल्हा बावजूद नींगर जो पतो न पइजी सघियो ऐं इहो बि वाज़े न थी सघियो आहे त नींगर ॿुॾी फौत थियो आहे या नींगर कंहिं ॿिए मसइले हेठि आहे। शहर जे हिंदू बिरादरी, शहर ऐं इलाइक़े जे मुस्लमान बिरादरी वाक़े वारे हंधि खीमा खोड़े कैंप क़ाइमु करे वरिती आहे। ॿिए तरफ़ सखर जे टोबन पारां बेगारी कैनाल में नींगर जी बाडी जी ॻोल्हा जारी आहे। जी नाज़रीन, करमपुर मां सां आम ख़बर जी आगाही शेयर कंदा हलूं। करमपुर बेगारी पुल वटां बेगारी कैनाल में वेझंदे लापता थियल मासूम नींगर विक्रम कुमार बालाणी खे लापता थिए 20 कलाक गुज़री विया आहिनि, जॾहिं त इहो पतो न पइजी सघियो आहे त नींगर ॿुॾी फौत थी वियो आहे या नींगर सां ॿियो को मसइलो दरपेश आहे। ॿिए तरफ़ नींगर जे घर में कोराम मतल आहे, जॾहिं त शहर ऐं इलाइक़े जो माहौल सोगवार बणियल आहे। हर वक़्तु आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़ करमपुर।